नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सियालकोट के CTI ग्राउंड में PTI पारां इजाज़त का सवाइ जलसे जूं तैयारियूं पुलिस क्रेन मिशन की मदद से जलसे गाह में सामान हटाइण शुरू कर छॾियो। पुलिस की कार्रवाई ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ के कारकुननि जो एहतजाज, पुलिस चेलिंग ऐं लठबाज़ी, PTI कारकुन छड़वछड़ थी विया। चिकतान PTI गुवाण उस्मान डार समेत केतरा ई कारकुन गिरफ़्तार। पुलिस ने फ्री ग्राउंड में मौजूद जलसे गाह तरफ़ वेंदड़ रस्तनि के कंटेनर्स लगाए सील किया वियो। ज़िला इंतज़ामिया PTI के जलसे की इजाज़त न ॾिनी। PTI गुवाण उस्मान डार चयो आहे त इमरान ख़ान जलसो करण लाइ सियालकोट ज़रूरु ईंदो। इमरान ख़ान सां गॾु बीठल आहियूं, जेल भरींदासीं। PTI क़यादत पारां सियालकोट जलसे की तैयारियुनि दौरान कारकुननि की गिरफ़्तारियुनि की मज़म्मत अॻूणे पढ़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत जेका बाहि लॻाए पई इहा सियालकोट ताईं महदूद न रहंदी। को बि जानी नुक़सान थियो त पंजाब हुकूमत ज़िम्मेवार हूंदी। मामला ख़राब नथा करणु चाहियूं, तहरीक मुंतक़ी अंजाम ताईं पहुचंदी। PTI चेयरमैन इमरान ख़ान की सदारत हेठि अॼु बनीगाला में इजलास थींदो। इजलास में PTI जे मरकज़ी क़यादत शिरकत कंदी। सलाह मशवरा बि कया वेंदा। इजलास दौरान आइंदा जी हुकूमत अमली ते गौर कयो वेंदो। सियालकोट ऐं ॿियनि शहरनि में जलसनि के हवाले से हिकमत अमली जोड़ी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी। शहबाज शरीफ की अॼोकी हाज़िरी का छूट वारी दरख़्वास्त दाख़िल। वॾो वज़ीर हमज़ा शहबाज स्पेशल जज सेंट्रल की अदालत में पेश। वकील अमजद परवेज़ मौक़िफ़ अख्तियार किया त शहबाज शरीफ के जेल में तकलीफ़ है। शहबाज शरीफ पहिरां बि इलाज लाइ परॾे वेंदो रहियो आहे। बलूचिस्तान जिले के लसबिला के रुस्तमाबाद वटि ट्रक ऐं ऑयल टैंकर विच में टक्कर, 4 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। इतलाबाद पुलिस ऐं रेस्क्यू टीमनि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। वगण वेझो ॻोठ मलूक तुनिया वटि तेज़ रफ़्तार कार ऐं रिक्शा में टक्कर, औरत फौत, 7 ज़ख़्मी। हादसे में औरत अरबेली ख़ातून फौत थी वई। इमदाद, अब्दुल सत्तार, जाफ़र सोलंगी समेत 7 ॼणा ज़ख़्मी। दादू वेझो कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फौत। नींगर जमशेद चांडियो नांग जे कखण सबबि दम ॾिनो। ऐं खिपरो वेझो ॻोठ शेर खानवरी में औरत गुरबत खां तंग थी मुबैना तौरु आपघात करे छॾियो। 5 ॿारनि जी मां श्रीमती कोहली गुरबत खां तंग अची फाव खाई ज़िंदगी जो अंतानो।